महफूज़ एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। पाकिस्तान तहरीक इंसाफ के फॉरेन फंडिंग केस की जांच जारी। फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी इस्लामाबाद PTI का समूरन रजिस्टर्ड और अनरजिस्टर्ड कंपनियों और ट्रस्ट जो रिकॉर्ड तलब करे वरतो। दरियन मूजिब FIA PTI चेयरमैन इमरान खान के ख़त लिखी 1996 का हेल ताईं सालियाना इनकम टैक्स जा गोशवारा और समूरन ट्रांजेक्शन जो रिकॉर्ड तलब करे वरतो। मुख्तलिफ मुल्कन के कंपनियों कारोबारी इदारन और अहम शख्सियतन का मिलियल फंड्स बाबत बे धार जान फराहम करण की हिदायत। वज़ीर आज़म के ख़ुसूसी मुआविन अता तारड़ लाहौर में घर ते छापे के खिल जोगो करार ॾींदे चयो आहे त पंजाब जो घर वज़ीर हाशिम डोगर इंतहाई गैर संजीदा किरदार साबित थियो आहे। जंहिं घर में 15 साल अॻु रहंदो हुअसि उन घर ते पुलिस मोकिले छापो हयो वियो। हाशिम डोगर साहब इहा कारकर्दगी आहे, अव्हां जी हुकूमत ख़ाक हलाईंदो। इमरान खान PTI के माफिया में तब्दील करे छॾियो आहे। अमेरिकी फिल्म सां मुआहिदो करे इमरान परॾेही साज़िश वारे बयाने के दफ़न करे छॾियो आहे। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जीला मेमण चयो आहे त PTI ऐं इमरान साज़िशन खां मुड़ी वञनि हा त अवाम संदन अहिड़ो हशर कंदो जो कंहिंखे मुंहुं ॾेखारण जहिड़ा बि न रहंदा। अफ़सोस जी ॻाल्हि आहे FIA जे फॉरेन फंडिंग इंक्वायरीज़ खां बचण लाइ PTI खे अदालतुनि मां स्टे ऑर्डर मिली रहिया आहिनि। इमरान खान क़ौमी असेंबली जे कराची वारे तक NA 246 ऐं NA 31 पेशावर ते ज़िमनी चूंड लाइ नामज़दगी फार्म जमा कराए छॾिया। कराची में अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल इमरान खान जा नामज़दगी कागज़ जमा कराया। पेशावर में NA 31 ते क़ौमी असेंबली जे अॻूणे मेंबर शौकत अली फार्म जमा करायो। इमरान खान क़ौमी असेंबली जे 9 तकनि ते ज़िमनी इलेक्शन में कंहिं बि पार्टी उम्मीदवार खे टिकट ॾियण बदिरां पाण चूंड विढ़ण जो फ़ैसिलो कयो आहे। PTI जो लाहौर में जलसो ऐं नवाज़ लीग जे D चौक ते आज़ादी जश्न जूं तयारियूं मुकमल। इमरान खान लाहौर में PTI जे जलसे खे ख़िताब कंदो जश्न आज़ादीअ लाइ आतिशबाज़ीअ जो सामान बि पहुची वियो। नवाज़ लीग पारां अॼु इस्लामाबाद जे D चौक ते जश्न आज़ादी तक़रीब रखी कारकुननि खे शिरकत जी दावत। D चौक हमेशा एहतजाज लाइ इस्तेमाल थींदो आहे। अॼु D चौक ते नौजवान ऐं पुलिस जश्न आज़ादी मल्हाए रहिया आहिनि। इस्लामाबाद में D चौक ते जश्न आज़ादीअ वारी तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम औरंगज़ेब चयो त अॼु जो नौजवान पाकिस्तान लाइ जान कुर्बान करण लाइ तयारु आहे। जमहूरियत सदाईं रातां बाद नए जज़्बे सां साम्हूं आई आहे। नवाज़ लीग जे दौर में दहशतगर्दी ख़त्म थी ऐं तरक़ी जी शरह खे 6% ताईं पहुचायो वियो। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त इमरान खान क़ौमी असेंबली जे 9 सीटन ते मुखालिफ़न खे इबरतनाक शिकस्त ॾींदो। 62 वज़ीर सियासी जनाज़ा आहिनि जेकी रुगो मीडिया खेॾंदा आहिनि। इंतकामी सियासत जमहूरियत खे ख़ौफ़नाक अंजाम ताईं पहुचाईंदी। हिक ॿिए ते गंद उछलाइण सां कुझु हड़ हासिल न थींदो।
सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़फ़े सां तेज़ ऐं हल्की बरसात, हेठियां वारा केतिराई इलाक़ा पाणीअ हेठि अची विया। सरजानी टाउन मां आयल बरसाती पाणी जो वहिकिरो यूसुफ ॻोठ में दाख़िल, कोरंगी काज़वे बि पाणी ओवरटॉप थियण सबबि बंदि, केतिराई शहरी फासी पिया। पावर हाउस चोरंगीअ खां 2 मिंट चोरंगीअ वारो रोड पाणी हेठि अची वियो। KDA चोरंगीअ खां हैदरी मार्केट ताईं शाहराए उस्मान ते बि पाणी पइजी वियो। हैदराबाद में बरसात सबबि मुख्य रोड रस्ता तालाब जो ॾेख ॾियण लॻा। पठान कॉलोनी, कयूम रोड, स्टेशन रोड ऐं गिद्दू चौक अंडरपास ते पाणी पइजी वियो। बलूचिस्तान में बोर्ड जूं तबाहकारियूं जारी। कोयटा किला सैफुल्ला ज़ोब दुकी सख़्त मुतासिर। किला अब्दुल्ला में तूफ़ानी बरसातुनि बाद 3 डेम टुटी पिया। बोर्ड सबबि रोड ऐं पुलियूं टुटी पयूं। NDMA जो चवणु आहे त बलूचिस्तान में 16 पुल टुटी चुका आहिनि। 23,013 चौपायो माल मरी वियो। उथल में बोर्ड सबबि रोड ऐं पुलियूं तबाह थी वियूं। कोयटा खां कराची तरफ़ ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। लसबेला जे लुंडा नदी में चाढ़ अची वई। PDMA पारां इमदादी कार्रवाई जारी। एहतसाब अदालत में आशियाना इक़बाल करप्शन रेफरेंस जी ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जी हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। दरख़्वास्त में चयो वियो आहे त वज़ीर आज़म सरकारी कमनि कारनि में मसरूफ़ हुजण सबबि ऐं हमज़ा शहबाज परॾे हुअण सबबि पेश नथा थी सघनि। एहतसाब अदालत वकील जो उज़ुर क़बूल कंदे हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। IMF पाकिस्तान खे $1 अरब 17 करोड़ जी किस्त जारी करण लाइ एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास 29 अगस्त ते तलब करे वरितो। 31 अगस्त ताईं पाकिस्तान जे अकाउंट में रक़म मुंतक़िल थियण जो इम्कान। नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त IMF जो कर्ज़ मंज़ूरीअ बाबति लिखियल ख़त सही करे वापसि कंदासीं। रक़म जी फ़राहमीअ सां मुल्क जी माशी सूरतहाल बहितर थी वेंदी। सिंध समेत समूरे मुल्क में जश्न आज़ादीअ जूं तयारियूं जारी। नंढा वॾा पका तोड़े पोहड़ा क़ौमी झंडनि सां शहर घिटियूं ऐं घर सिंगारण में रुधल। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। पाप म्यूज़िक जी मलकाए हुसन ऐं मासूम चहिरो रखंदड़ गुलकारा नाज़िया हसन जे विछोड़े खे 22 वरय गुज़री विया। नाज़िया हसन जा ॻायल गीत नंढे खंड में अॼु बि मक़बूल आहिनि। Is sick. Damn it, Hunter. What are you getting us into? Okay, so just
Stay behind me. One rung at a time. Trust me. Oh my God! I'm sorry, how do we get down? I don't have a signal. Every hour that passes, the weaker we get. If anyone called 911, we'd be here by now. What is it that Dan used to say? If you're scared of dying, don't be afraid to live. ऐं हॉलीवुड जी एडवेंचर सां भरपूर फिल्म फॉल रिलीज़ थी वई अवाम जो ध्यानु छिकण में कामयाब नाज़रीन हेडलाइंस समाटियूं ख़बरनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे वठंदा शॉर्ट ब्रेक ॾिसंदा रहो 30 टीवी न्यूज़।